अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद मां सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां आता राजड़ ऐं मूंसां गॾु आहे जनाब सिकंदर हुलियो साहब। सिकंदर, हाणे इलेक्शन्स थी वियूं खैरनि सां। 11 मई ते इलेक्शन्स थियूं, अॼु 24 मई आहे, 13 ॾींहं गुज़री चुका आहिनि। इन दौरान सभिनी खां अहम ॻाल्हि आहे त ॿिनि सूबाई असेंबलियुनि जा सेशन त काल थी चुका आहिनि, पर क़ौमी असेंबली अञा ताईं काल नाहे थी सघी। इतला इहे आहिनि त 29 मई ते शायदि क़ौमी असेंबली जो इजलास सॾायो वञे, जीअं पंजाब असेंबली ऐं KP असेंबली जो इजलास थिए पियो। छा पियो नज़र अचे असेंबलियुनि जा इजलास? ज़ाहिरा इलेक्शन्स तक़रीबन रिज़ल्ट पंहिंजे साम्हूं आहिनि। रुगो सिंध में कुझु 2-3 तक आहिनि जिन ते 1 जून ते कुझु पोलिंग स्टेशनुनि ते वरी पोलिंग थियणी आहे। उन खां सवाइ तक़रीबन सभु नतीजा अची चुका आहिनि। त ओवरऑल नज़र कीअं पियो अचे? छा को पोयां परदे पोयां कुझु थिए पियो या के टेक्निकल प्रॉब्लम्स आहिनि जंहिं करे काल न पिया थियनि? अता बिल्कुलु तव्हां सही चओ त इलेक्शन खे 13 ॾींहं थी विया आहिनि ऐं ज़ाहिर आहे हिन महिल ताईं जेको बुनियादी जेको ग्राउंड वर्क आहे उहो पूरो थियणु घुरिजे, उहो पूरो करिणो आहे इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे। सही, जेका पोइ बाज़ाब्ता तौर ते ॿुधाईंदी इस्टाब्लिशमेंट डिवीजन खे त बाबा हीअ असांजो कमु पूरो थी वियो ऐं नोटिफिकेशन्स बि थी विया सरकारी तौर ते, ऐं जेके जिन हल्कनि ते तकरार पे हलिया उन्हनि जा मामला बि सदा कयासीं। बाक़ी बाय इलेक्शन जो जेको छोटो मोटो कमु आहे उहो थींदो, पर उहो ख़ुदि तव्हां ॾिठो त रिज़ल्ट्स 3 ॾींहं त लॻी विया रिज़ल्ट्स जे इनिशियल अचण में। गैर सरकारी ऐं जेको गैर हतमी, उन खां पोइ जेको सरकारी हतमी बि आया आहिनि त बि काफ़ी जेके 12 खां 13 हल्का अॼु बि नेशनल असेंबली अहिड़ा आहिनि जिन में प्रॉब्लम्स हली रहिया आहिनि। किथे बाय इलेक्शन थी रही आहे, किथे रिकाउंटिंग आहे, किथे रीटोटलिंग जो इशू आहे, किथे के ॿियूं कॉम्प्लिकेशन्स आहिनि। ज़ाहिर उहो त हिकिड़ो प्रोसेस जो हिसो आहे ऐं वक़्तु हलंदो रहंदो जंहिं बि उम्मीदवार खे या जिन माण्हुनि खे शिकायतूं हूंदियूं। पर जेको बुनियादी पेच वर्क इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे करिणो हो विदिन 2 डेज़, तव्हां ॾिठो 88 काउंटी असां इलेक्शन्स मॉनिटर कयूं न, त विदिन 2 डेज़ सभु कुझु फाइनल थी वेंदो। हिननि खे फाइनल करण में 4-5 ॾींहं लॻा। उन खां पोइ अञा माज़ी में पाण ॾिठो त जिते गणपत एतिराज़ हूंदा हुआ या धांधलियुनि जा इल्ज़ाम हूंदा हुआ, जेको बि हूंदो, इलेक्शन कमीशन जेकॾहिं गैर सरकारी शुरूआती नतीजा जॾहिं पधिरा कया त उनखां पोइ त इलेक्शन कमीशन जो कमु उते ख़तमु थी वेंदो हो। यानी कि रिटर्निंग ऑफिसर जेको नतीजो ॾेई छॾियो, उनखां पोइ तव्हां उनखे इलेक्शन ट्रिब्यूनल्स में वञी उनखे चैलेंज करियो। ठीकु आहे, पर हिते त असां ॾिसूं पिया त उहे रिटर्निंग ऑफिसर नतीजा ॾिना ऐं वरी उन्हनि ई वापसि वरिता, वरी पोलिंग किथे पई थिए। तव्हां सही पिया चओ, हिन दफ़े इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खां वधीक रिटर्निंग ऑफिसर्स जो रोल आहे, जेके अदलिया मां जज आया आहिनि या उहे माण्हू जेके अदलिया जी नुमाइंदगी पिया कनि। तव्हां ॾिठो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे निगरान हुकूमत खे बिल्कुलु कमज़ोर ऐं हिकिड़ो बिल्कुलु क्रिपल करे रखियो इस्लामाबाद में, सॼे मुल्क जे अंदरि। उहा अदलिया बि हिकु लिहाज़ खां त उहो आरोज़ जो जेको रोल आहे, जिन जे बारे में ज़रदारी साहब लाहौर में हिकिड़ो मशहूरु जुमिलो फरमायो आहे, हुन चयो आहे त हीअ आरोज़ जेकॾहिं मूंखे मिलनि हा ऐं अॼु बि मिलनि त शायदि मां इलेक्शन खटी ॾेखारियां। ऐं ज़ाहिर इहा बिल्कुलु इहा मुंहिंजी वेरिफिकेशन कंवर दिलशाद साबिक़ सेक्रेटरी इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान आहे 2 ॾींहं प्रोग्राम में ॻाल्हायो पिए। उन बि चयो पियो त हिन दफ़े जेतिरियूं इरेगुलरिटीज़, जेतिरी नॉन सीरियसनेस ऐं जेतिरो ओवर पावरिंग ऐं ओवर शेडो कयो आहे आरोज़ पूरे इलेक्शन जे प्रोसेस खे, इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जी जेका नुमाइंदा फोरम आहे ज़िले ते ऐं सूबे ते, जंहिंजे करे हीअ सॼी कॉम्प्लिकेशन्स थी रहियूं आहिनि। ज़ाहिर अदलिया इहो इंक्रोचमेंट अॼु न कयो आहे। अदलिया 5 सालनि खां जेका पोई हुकूमत हुई पीपल्स पार्टी इत्तेहादनि जी, उन्हनि खे उन्हनि बिल्कुलु अज़ाब ॾेई रखियो। तव्हां ॾिठो त कई अहिड़ा फ़ैसिला इंतिज़ामी तौर ते इंक्रोच उन्हनि कयो, जंहिंजे करे हुननि जे लाइ पेचीदगियूं पैदा थियूं ऐं उहे सही परफॉर्म न करे सघिया। हिक ॿिए ते पोइ इल्ज़ाम तराशी, बाक़ी मामला रहिया। पोइ हिकिड़ो वरी मुल्क जे अंदरि हिकिड़ो तासिर जुड़ियो त बाबा आइन जी हुकुमरानी, कानून जी हुकुमरानी, रूल ऑफ लॉ, अदलिया जो एतिराम। पर उनजे बावजूदि बि ज़ाहिर हुन हुकूमत जा पंहिंजा हिकिड़ा जाइज़ मसइला। हिन वक़्तु जेको मेन रीज़न आहे इलेक्शन ऑफ कमीशन ऑफ पाकिस्तान जो ग्राउंड वर्क मुकमल थियणु अॼु ताईं बिल्कुलु न। नंबर 2 इहो त आरोज़ जी इंक्रोचमेंट। नंबर 3 जेका आहे त ज़ाहिर बाक़ी जेका तव्हां ॻाल्हि कई त कुझु जोड़ तोड़, कुझु वर्किंग थी रही आहे। ज़ाहिर कुझु वर्किंग थी रही आहे, उहो कहिड़ी? मर्कज़ जे अंदरि हिकिड़ी एफर्ट थी रही आहे त हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी नंबर 2 पार्टी आहे। PMLN खां पोइ ज़ाहिर इंडिपेंडेंस जी वॾी टैली आहे जेका ओॾा हली वई, त बाक़ी थर्ड विंग जी PTI। हिकिड़ी एफर्ट थी रही आहे इस्लामाबाद में त MQM ऐं ॿियूं धड़ियूं मिलाए PTI सां जोड़जनि। जेका नेक्स्ट सेटअप आहे उन में केयर टेकर सेटअप जे अंदरि जेका निगरान जेको हीअ आहे अपोजिशन लीडर वारी जेका पोज़ीशन आहे, उहा पीपल्स पार्टी खां बि खसिजे ऐं हुननि खे बिल्कुलु क्रम्बल ऐं करे विर्चुअली जीअं हिकिड़ो बिल्कुलु कोलैप्स कबो आहे मुल्क जे अंदरि, उहा हिकिड़ी एफर्ट आहे। पर उन जे अंदरि मुंहिंजो ख़्यालु आहे जेको मियां साहब ऐं ज़रदारी साहब जी कल्ह जेको चाइनीज़ प्राइम मिनिस्टर आयो, जेके उते तक़रीबात मुलाक़ातूं थियूं, पोइ साइड लाइन्स थियूं, कुझु बाद में उन जा एमएसडीज़ आहे, कुझु इनफॉर्मल ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं। ज़रदारी साहब हुननि अशोर कयो त सेप्टेंबर ताईं तव्हां कमु रखो जारी,
ज़रदारी अहिड़ो को प्रॉब्लम बि कोन्हे को। ज़रदारी साहिबु हुनखे फुल कोऑपरेशन जो यकीन ॾियारियो आहे। चवनि था त हिकिड़ी एफर्ट थी रही आहे त जीअं तव्हांखे यादि आहे जीअं गिलानी साहिबु आयो मुल्क जे अंदरि त हिकिड़ो मुतफ़िक़ा वज़ीर आज़म थियो, त ईअं पार्लियामेंट जे अंदरि जेतिरियूं पार्टियूं हूंदियूं उन में पीपल्स पार्टी जो इंपॉर्टेंट रोल हूंदो। इमरान ख़ान खे थोरो ज़ेर करे आयो आहे, मियां साहिबु हिकिड़ो अख़लाक़ी तौर ते अस्पताल विया ऐं इमरान ख़ान बि चाहे थो जेके मथियूं धुरियूं आहिनि तव्हां वटि इमरान ख़ान सां अॼु पहुचण जे लाइ हुनजे घर अमेरिकन सफ़ीर बि पहुतो। उहे सभु कोशिशि करे रहिया आहिनि त जेको बि कुझु थिए थोरो नेशनल कंसेंसस डेवलप कयो। उन में हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त एफर्ट थी रही आहे त नेशनल कंसेंसस सां गॾोगॾु पीपल्स पार्टी खां इहा शइ खसिजे। हिकिड़ी एफर्ट आहे पर उहा एतिरी सीरियस कोन्हे का, ज़्यादा ग्राउंड उन में तव्हां ॾिसो न हाणे MQM ऐं तहरीक इंसाफ़ में टसल जेतिरी वधी आहे, ख़ासि करे कराची में आरिफ अलवी वारी सीट या उन खां सवाइ ओवरऑल बि ॾिसिजे त जेकॾहिं तहरीक इंसाफ़ हुते ख़ैबर पख्तूनख्वा में एॾी वॾी अक्सरियत हासिल कई आहे, क़ौमी असेंबली जूं सभ खां वधीक सीटूं हुते खयूं आहिनि, सूबाई असेंबली में अक्सरियती दूर तौर साम्हूं आई आहे। पंजाब में उनजी कामयाबी जो तनासिब खणी घटि आहे पर वोट उते वरी बि उन्हनि खे मिलिया आहिनि। पर कराची में जेको वोट मिलियो आहे तहरीक इंसाफ़ खे उन करे MQM त उनखे थ्रेट पई सम्झे पंहिंजे पाण लाइ। MQM खे तमामु वॾी परेशानी आहे हिन वक़्तु। तव्हां ॾिठो त अल्ताफ़ हुसैन पंहिंजी जेका राबिता कमेटी आहे तहरील कई आहे, हुननि जे सॼे तंज़ीमी स्ट्रक्चर में मुल्क खां वठी लंडन, न्यूयॉर्क, अमेरिका, पूरी वर्ल्ड में मिडल ईस्ट में उन ते ॻाल्हाइनि था MQM ते अलॻि पाण स्पेशल हिकिड़ो सॼो मुंहिंजो ख़्यालु आहे सेशन सॼो हुन ते ॻाल्हाइणु खपे। पर हींअर आउं ॻाल्हि पियो कयां त इमरान ख़ान अपोज़िशन लीडर ऐं उन लाइ तहरीक इंसाफ़ जेकॾहिं उनखे इहो स्पेस ॾिए थी तहरीक इंसाफ़ खे MQM तव्हां ॾिसो हिकिड़ी एफर्ट थी रही आहे इहो सॼो राबिता कमेटी जो प्रोसेस थी वियो आहे। उहा राबिता कमेटी वरी प्रपोज़ इमरान करे अल्ताफ़ हुसैन खे त हाणे इमरान ख़ान सां पेचअप कयो जो इन सां तव्हांखे नेशनल ऐं इंटरनेशनल डैमेज थी रहियो आहे, त पोइ इहो जेका एफर्ट जेका मूं गुज़ारिश कई पोइ इहो जुड़ी सघे थो मामिलो। छो जो गिवन जेका राबिता कमेटी उहा ज़ाहिर फ्रेंडली टू पीपल्स पार्टी, फ्रेंडली त सिंध में गवर्नमेंट फार्म कजे, पर अल्ताफ़ हुसैन जीअं ज़ाती तौर ते ट्रैप में फाथो आहे। तव्हांखे यादि आहे इलेक्शन जे दौरान चवनि था त 12 खां 14,000 माण्हुनि शिकायतूं कयूं आहिनि स्कॉटलैंड जा खे होम मिनिस्ट्री जेका आहे बरतानिया जी, उते ख़ुदि बरतानिया में वॾी परेशानी आहे, पाकिस्तानी हाई कमीशन में परेशानी आहे त हीअ थी छा रहियो आहे। तव्हांखे SMS आया हूंदा, SMS सर्कुलेट पे थिया, नंबर स्कॉटलैंड जो त उनखे तव्हां शिकायत करियो। पर उहा ॻाल्हि आहे ऐं ओवरऑल सिचुएशन जेका पैदा थिए पई एफर्ट थी रही आहे त MQM खे पहिरियां न इहा एफर्ट थिए पई। पर हूअं तव्हांजी राय थो ॼाणणु चाहियां त इमरान ख़ान जेको हिन वक़्तु कंहिं पोज़ीशन ते न हो ऐं हिकिड़ो क़ौमी लीडर तौरु अॻियां आयो, हुन वॾा जलसा कया, सभु कुझु थियो ऐं कराची में जॾहिं हुन डेंट विधो आहे MQM में, त जेकॾहिं सुभाणे MQM सपोर्ट हुनखे करे एज़ अ अपोज़िशन लीडर त हू त ज़ाहिर आहे हिकिड़ी सगारी पोज़ीशन में अची वेंदो। त छा MQM पंहिंजे लाइ थ्रेट न सम्झंदी त सुभाणे जॾहिं हू अपोज़िशन लीडर तौरु कमु कंदो त कराची में उहो अञा वधीक सगारो थी वेंदो। हाणे MQM जे लाइ अंग्रेज़ी में चवणी आहे बिटवीन डेविल एंड डीप सी, हिकिड़े तरफ़ गहरो समुंड आहे, बाहि ऐं पाणी वारी पाणी वारी कैफ़ियत आहे। हिकिड़े तरफ़ अल्ताफ़ हुसैन जे लाइ चॉइस इहा आहे त PTI सां पंगो बिल्कुलु न वठे, पैचअप करे। जीअं इमरान ख़ान 2-2.5 सालनि खां पैचअप कंदो पियो। यादि आहे तव्हांखे 5 साल अॻु इमरान ख़ान, इहो साॻियो इमरान ख़ान स्कॉटलैंड यार्ड ॾे केस खणी वियो, वॾी हाई प्रोफाइल जे विच में जंग हली रही, उहा स्लो डाउन थी। छो जो इमरान ख़ान खे सम्झायो वियो त बाबा MQM ते हल्को हथु रखो, सुभाणे तूं गवर्नमेंट में अगरि ईंदे तोखे हिन जी ज़रूरत पवंदी, तूं एॾी वॾी फोर्स साम्हूं थी न ईंदे, तोखे 3-4 नंबर मुल्क जी जेका पार्लियामेंट में ताक़त हूंदी सपोर्ट हूंदी। हाणे इमरान ख़ान खे हुकूमत मर्कज़ में ठाहिणी कोन्हे का, इमरान ख़ान 5 सालनि लाइ MQM जी हुनखे ज़रूरत कोन्हे का। नंबर 1। नंबर 2 ॻाल्हि इहा इमरान ख़ान जी इहा बि ज़रूरत न आहे त MQM खे सपोर्ट करे ऐं हू अपोज़िशन लीडर थिए। इहा हिकिड़ी एफर्ट थी रही आहे ॿिए तरफ़ खां पीपल्स पार्टी खे ज़रा हेठि झुकाइण जी, वधीक, पर इहा शायदि कामयाबु न थी। जेका ॿी अहम ॻाल्हि आहे त इमरान ख़ान लाइ ॿियो रस्तो इहो आहे त ॾिसो हीउ जेको कराची जो हल्को आहे या इमरान ख़ान खे जेको सभु वोट पियो आहे उहो 125 लाहौर हुजे या 250 कराची हुजे, उहो पढ़ियो लिखियो अर्बन लीड, उनजी औरतूं, उन्हनि जा ॿार, बुढा, वॾा माण्हू जेके ज़िंदगीअ में इलेक्शन सियासत ऐं वोट ॾियण खे हिकिड़ो ममनू सम्झंदा उहे निकिता वोट कया। ऐं इहे उहे माण्हू आहिनि जेके MQM जे दॿड़ धौंस धांधलियुनि में न ईंदा, कंहिं वॾेरे पीर मीर जे बि न ईंदा, कंहिं मीर जागीरदार जे साज़िश में न ईंदा। हुननि जा हिकिड़ा पंहिंजा वेस्टेड इंट्रस्ट हूंदा आहिनि। अधु फैमिली यूरोप में हूंदी आहे, अधु फैमिली मिडल ईस्ट में आहे, अधु हिते को बिज़नेस थो करे, को टेक्नोक्रेट आहे, को जॉब पियो करे। अच्छा उहे पढ़िया लिखिया बि आहिनि, उनजा ॿिया इशूज़ बि कोन्हनि, क्राइम जो कोई इशू कोन्हे को, त उहे ओपन आहिनि, वोकल आहिनि, ॻाल्हाए सघनि था। उहो अहिड़ो मामिलो आहे हाणे इमरान ख़ान जे ज़रिए MQM जे अहिड़ी गिचीअ में पियो आहे जो हाणे हुन मां रस्तो हिकिड़ो अथनि त उन्हनि सां या त पैचअप कनि ऐं हीउ जेको पंहिंजो पाण खे डीक्रिमिनलाइज़ करण जी कोशिशि आहे ॿाहिरी दुनिया में, छो हीउ रुॻो हीउ केस कोन्हे को जेको कराची में हीअ ज़ोरा आपाम हुई, इन खां अॻु में इमरान फारूक वारो केस, उन खां अॻु में कई केस आहिनि। ऐं बरतानिया जो 2 ॾींहं बल्कि पोएं हफ़्ते जेको हिते आहे हाई कमिश्नर, उन चयो त पाकिस्तानी हुकूमत जेका केयरटेकर गवर्नमेंट आहे उहा को एक्शन वठे जेको हेट स्पीच जे ज़मरे में अचे थो। अल्ताफ़ हुसैन जंहिंमहिल तंहिंमहिल तकलीफ़बाज़ी थो करे, इहो मामिलो त उनजे अंदरि हिकिड़ी वाज़े लाइन थी वई आहे। हाणे जेका तव्हां ॻाल्हि कई 2 रस्ता आहिनि PTI जे लाइ बि, त या त हू बिल्कुलु जेका ॻाल्हि कनि पिया त कराची जे क्लचिस मां, दहशत ऐं वहशत मां कढणो आहे, त पोइ त बिल्कुलु स्कोर सेटल कनि
ऐं उहो करणु वञी रहिया आहिनि ऐं ताक़तूं मियां साहब बि सपोर्ट कंदो, एजेंसीज़ बि कंदियूं। उन में वॾे में वॾी जेका बदकिस्मती आहे त पीपल्स पार्टी हिन वक़्तु वरी तारीख़ जे उल्टी गंगा में उहा वरी होॾां MQM खे सपोर्ट करे रही आहे। जेकॾहिं हीअ मिलनि त नेशनल कंसेंसस हुजे ऐं घटि में घटि MQM जे हिन जिन मां त जान छुटी सघे थी। जेका ॿी फर्ट आहे उहा इहा आहे त इहो पैचअप न थिए ऐं हुननि MQM वारनि अनाउंस कयो आहे त उहे लंडन में, न्यूयॉर्क में, यूनाइटेड नेशंस में हाणे वञनि पिया PTI जे ख़िलाफ़ु। ज़ाहिर उन शिदत में त वरी बि लॉस हुननि खे ईंदो। इन करे जेका तहलील थी आहे त इहा जेका राबिता कमेटी वग़ैरह हाणे इहो नेक्स्ट 2-4 ॾींहं जे अंदरि जेको प्रोसेस थी वेंदो, इन खां पोइ ख़बर पवंदी इहे छा था अल्ताफ़ हुसैन खे फरमाइनि, चवंदा उहे जेको हू चाहींदो। न पर हाणे ॾिसो MQM जो जवाज़ कहिड़ो आहे, MQM कहिड़े बुनियाद ते मुज़ाहिरा करणु पियो वञे सॼी दुनिया में। ज़ाहिर PTI जो रोल उहो चवनि पिया त अल्ताफ़ हुसैन जे ज़ात ते इमरान ख़ान ग़लति इल्ज़ाम हया आहिनि जंहिंजे बुनियाद ते वञनि पिया। अता थींदो इहो हमेशह माज़ी में त MQM वटि तव्हांखे यादि ओवरसीज़ वॾी स्ट्रेंथ आहे, अमेरिका में, बरतानिया में, मिडल ईस्ट में। हू जंहिं बि माण्हू खे हुक्मरान खे इवन मुशर्रफ जे दौर में ट्रेंड शुरू थियो, पंहिंजे सपोर्ट में उते मुज़ाहिरा कराईंदा। हीअ हिकु वर्क फोर्स हूंदो, जीअं हिते इस्लामाबाद में या के ॿिए शहर में हुजे त हमेशह शागिर्द कढिबा, का ॿी वर्किंग हूंदी, को मुलाज़िम कढिबो। उन करे हाणे छा थियो आहे जो उहा जेका स्ट्रेंथ अॻे हूंदी हुई MQM वटि, हाणे त PTI वटि MQM खां वधीक आहे, वधीक वॉलंटियर आहे, वधीक पढ़ी लिखी आहे, वधीक लिबरल आहे, वधीक ओपन आहे। MQM या अल्ताफ़ हुसैन ते हिकिड़ो ग्राउंड ठाहे ॾिनो आहे न PTI खे, बिल्कुलु जेको हुन बयान पंहिंजा ॾिना, पंहिंजी स्पीचिस में जेका ॿोली हुन यूज़ कई। मां तव्हांखे अर्ज़ु ॿुधायां, मुंहिंजा कई दोस्त आहिनि या तव्हांखे ख़बर हूंदी त PTI खे वोट विझण जे लाइ बरतानिया मां, अमेरिका मां, मिडल ईस्ट मां माण्हू पंहिंजे हज़ारनि लखनि जूं टिकट्स भरे फैमिलीज़ वठी हिते आया। जीअं तारुल क़ादरी जे धरणे में माण्हू आया सॼे दुनिया मां, त उहे माण्हू कराची जे, लाहौर जे पोलिंग ते धिका खाईंदा रहिया। उन खां पोइ उहे जीअं मोटिया आहिनि वापसि, लंडन वियो आहे, को अमेरिका वियो आहे, को मिडल ईस्ट वियो आहे, हू त बाहि में ॿरनि था। हू चवनि था ठीकु आहे केरु बि खटे, MQM खटे, इमरान खटे, ज़रदारी साहब खटे, नवाज़ शरीफ, पर एटलीस्ट एतिरो अख़्तियार त हुजे जहिड़ो हालात उन्हनि कयूं। ऐं जेको ॿी इमरान ख़ान त हिकिड़ी विधी आहे इहा डेंट। ॿी जेका MQM जे रैंक्स में परेशानी आहे उहा इहा त अज़ीज़ाबाद में 20,000 वोट पिया। MQM जे कई हल्कनि में जिते वोट पवंदो ई न हो, चंद 2-2.5 हज़ार पवंदा। जीअं मोहतरमा जे भेट में लाड़काणे में कंहिं दौर में तव्हांखे यादि आहे 4,000 वोट पवंदो, 5,000 वोट पवंदो, पर हाणे सिंध में पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु काफ़ी वोट पियो आहे हर जाइ ते। उहो काउंट कोन पियो थिए, उन ॻाल्हि खे हिकिड़ो अलॻि न। पर तहरीक इंसाफ़ तव्हां डिफेंस जी ॻाल्हि कई, डिफेंस में ठीकु आहे खटी आहे तहरीक इंसाफ़, पर जेके सीटूं नाहे खटी सघी उते ॾिसो वोट केतिरो मिलियो आहे PTI खे। वोट हाणे इन ते इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान 2 ॾींहं रिज़ल्ट्स जेके वोट आहे वोट स्ट्रेंथ जारी कई आहे। 1,48,00,000 त वोट जेके अराउंड उहे जा आहिनि। उन खां पोइ तव्हां अंदाज़ो कयो त तक़रीबन कोई 76 लख जेके वोट आहिनि, इहो सेम नंबर ऑफ वोट्स आहे जेको पोइ दफ़े मिलियो AN खे, उहो PTI खे आहे। नंबर 3 ते पीपल्स पार्टी आहे। त तव्हां अंदाज़ो कयो त इन मां कयो त हुननि जो वोट एतिरो वॾो पावरफुल आहे। मूंखे हिन ई प्रोग्राम में यादि आहे हारिस खलील चयो त सन 2002 जी इलेक्शन में इमरान ख़ान इलेक्शन में हिसो वरितो, उन वक़्तु हुनखे 10 लख वोट पिया। डोंट फॉरगेट 8 में हुन बाइकाट कयो, हुनजो वॾे में वॾो वोट आहे। हा, हुनखे इहा सियासत अञा सम्झ में नथी अचे त हल्के वाइज़ कीअं माण्हू पिच कजनि, उहे कीअं लड़नि विड़नि, जेका रवायती ॾिसो हाणे वरी ॻाल्हि साॻी आहे त अॻु में बि जेके असांजा तजिए निगार हुआ, कालम निगार हुआ, उन्हनि चयो पियो त KP में या पंजाब में तहरीक इंसाफ़ जो वोट आहे, पर कराची बाबति कंहिं बि इन क़िस्म जी अकथी कोन कई। पढ़े लिखे क्लास जे लाइ अता त हो सॼे मुल्क में, पर कराची इहा रवायती पीपल्स पार्टी जी सीट आहे। तव्हांखे यादि आहे सन 2002 जे अंदरि त उतां इहो हू जमात इस्लामी अफ़गानिस्तान ऐं 2008 में पीपल्स पार्टी जेको खटी वई MQM सां पंगे में ॾिनो। ऐं रवायती तौर ते इहा अहिड़ी सीट आहे, रुगो हिकिड़ी सीट ते फोकस करण ॻाल्हाइजे। तव्हां ॾिसो वोट केतिरो चवां थो न, वोट इहा सीट डिफेंस वारी खटी न खटी, ओवरऑल सॼे कराची में वोट तमामु घणो कराची में वोट पए पियो। मां तव्हांखे अर्ज़ु कयां त आईंदा सिंध में वोट पवंदो, छो न पवंदो। ही पीपल्स पार्टी खे माण्हुनि जेको वोट ॾिनो आहे उहो परेशान थी ॾिनो आहे त मतां मर्कज़ मुकमत न अचे, ऐं पीपल्स पार्टी में फ़ाइदो पवंदो ऐं एॾो को प्रॉब्लम कोन्हे को, ज़ाहिर हू पंहिंजो वधीक वेझो। इन ॻाल्हि सां इख़्तिलाफ़ कंदसि त इलेक्शन खां अॻु, यानी कि इलेक्शन पोलिंग वारे ॾींहुं खां हिकिड़ो ॾींहुं अॻु ताईं पाकिस्तान जा सभु तजिए निगार, कालम निगार कंहिं बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जी अहिड़ी पोज़ीशन कंहिं बि डिक्लेयर कोन कई। सभिनि खे इहो त पीपल्स पार्टी 50-60 सीटूं ज़रूरु खणंदी। ठीकु आहे, त सिंध जे माण्हुनि डप में पीपल्स पार्टी खे वोट कोन्हे ॾिनो त मर्कज़ में मथां ॿुधो ॾिसो, सिंध जे माण्हू जो वोट ज़्यादातर हिकिड़ो त वियो आहे मोहबत वारो जेको फैक्टर आहे पुराणी पार्टी सां, ॿियो उते आरोज़ जो कमाल बि आहे। तव्हां छा था सम्झो सिंध जे अंदरि जेके आरोज़ आहिनि उन्हनि पंजाब जे आरोज़ वांगुरु रोल न प्ले कयो आहे, उन्हनि में पीपल्स पार्टी आरोज़ ते ॻाल्हायूं त टाइम थियो आहे ब्रेक जो। नाज़रीन असां गॾु रहिजो, अचूं था नंढे ब्रेक खां पोइ। नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार असां ॻाल्हि पे कई सिंध में जेके नतीजा आया आहिनि, बाक़ी 3 सूबनि में सिकंदर पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका सूरत हाल आहे उहो त सभिनि जे साम्हूं आहे, पर सिंध जे हवाले सां त पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि
डॉक्टर सफदर अब्बासी साहब उहे आहिनि पाण सां कॉल लाइन ते, पहिरीं उन सां ॻाल्हाए वठूं, पोइ पाण वरी डिस्कशन पंहिंजो जारी था रखूं। डॉक्टर सफदर अब्बासी साहब अस्सलाम वालेकुम। हा डॉक्टर साहब, चयो इहो पियो वञे त पाकिस्तान पीपल्स पार्टी ॿियनि 3 सूबनि में त उहा कामयाबी हासिल न करे सघी गुज़िरियल चूंडुनि में, पर सिंध में जेका कामयाबी हासिल कई आहे उन में वॾो हथु उते जे रिटर्निंग ऑफिसरनि जो आहे। छा तव्हांखे लॻे थो वाक़ई सिंध में रिटर्निंग ऑफिसरनि को पाकिस्तान पीपल्स पार्टी खे खटाइण में किरदारु अदा कयो आहे? ॾिसो, इहो पंहिंजो जेका सूरत इलेक्शन काल में हुई सिंध में, ख़ासि तौर ते जेको इहो बल्दियाती निज़ाम हो, जहिड़े नमूने कलाबाज़ियूं खाधियूं पंहिंजो नंबर जी पीपल्स पार्टी जी जेका क़यादत हुई, उन जेके MQM सां हुन जा रिलेशनशिप जीअं रहिया, उन में यकीनन हिकिड़ो वॾो तजर्बो जेको आवाम में मौजूदु हुयो, ख़ासि तौर ते अंदरूनी सिंध हुन जो वॾो हिकिड़ो असरु हुयो पंहिंजे हिते, ऐं जेके ऑपोज़िशन जी जमातूं हुन काफ़ी हुन खां फ़ाइदो बि वठण जी कोशिशि कई। मां सम्झां थो पियो त जेतिरो सवाल इलेक्शन जे दौरान थियो, उन में ॿ ॻाल्हियूं। हिकिड़ी त केटेकर जेका गवर्नमेंट हुई, उहा केटेकर गवर्नमेंट जे बारे में जेको आहे जनरल राय आहे हिते अल्ताफ़ हुसैन साहब ज़ुज़ाई साहब जी हिकिड़ी बाहमी कोशिशि जंहिंखे तव्हां चइजे, जंहिंमें MQM हुकूमत में वेही वरी आख़िर में वञी ऑपोज़िशन में वेही रही, ऐं हुनखे जेको आहे ऑपोज़िशन लीडर हुनजो चूंड रहिया ऐं जेका मशावरत थींदी आहे लीडर ऑफ द हाउस ऐं लीडर ऑफ ऑपोज़िशन जे ज़रिए, ज़ाहिद कुर्बान अली साहब जी सूरत में अहिड़ो चीफ मिनिस्टर आंदो वियो जेको टोटली पंहिंजो डिपेंडेंट हुयो MQM ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादतुनि ते। सो हुन में यकीनन जेका इहा शइ आहे, हुन में जेका एडमिनिस्ट्रेटिव मशीनरी उहा टोटली जेको आहे सो इंटीरियर सिंध में या अंदरून सिंध जेको आहे उहा जेको आहे सो जेका बि पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन जी क़यादत हुई या ज़ुज़ाई साहब जी, उहा हथ में रही ऐं उनखे हुननि भरपूर इस्तेमालु कयो। यकीनन जॾहिं एडमिनिस्ट्रेटिव मशीनरी जे हथ में हुई त पोइ रुगो आरोज़ जो इशू न हो, आरोज़ पंहिंजे हथ यकीनन हिकिड़ो इशू आहे, पर जेके इंडिविजुअल पोलिंग स्टेशन जेके प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स हुया, जहिड़े नमूने प्रिज़ाइडिंग ऑफिसर्स जेको आहे छाजे करे उहे घणो करे वीचारा एजुकेशन डिपार्टमेंट ईंदा आहिनि, त उन्हनि खे जीअं इस्तेमालु कयो विया ऐं सरकारी मशीनरी खे जीअं इस्तेमालु कयो आहे, मां सम्झां थो पियो त उनजो कमाल आहे। त या जिते पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उम्मीदवार मैदान में वञी न पिया सघनि, जिते पाकिस्तान पीपल्स पार्टी जा उम्मीदवार कैनवसिंग न पिया करे सघनि, उते जेको आहे माण्हू तबाह ऐं जेको आहे सो टंगे बीठा हुनजे इस्तक़बाल जे लाइ, उते वञी हुननि किथे 65,000, किथे 80,000, किथे 90,000, किथे लख वोट खणी ऐं इलेक्शन खटणु, इहो यकीनन जेको आहे सो हिन महिल ताईं माण्हुनि जी जेको आम माण्हू आहे हुनजी ज़हन में कोन थी हुनखे सम्झ में अचे। ऐं हिन महिल बि जेको आहे सो मां सम्झां थो त शायदि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा पंहिंजा खटियल उम्मीदवार जेके आहिनि अञा बि शायदि अवाम में उन नमूने नथा वञी सघनि। बावजूदि हिन ॻाल्हि जे त बाबा हिकिड़ो वॾो जेका साम्हूं साम्हूं हिकिड़ी वॾी मेजोरिटी पाकिस्तान पीपल्स पार्टी खे मिली बि आहे, पर तॾहिं बि जेको क़यादत जो जेको खरा आहे सिंध में, उहा मां मुंहिंजी नज़र में पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे। ऐं अचण वारे ॾींहंनि में जॾहिं ख़ासि तौर ते जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके मौजूदा माण्हू आहिनि उहे जॾहिं वरी वेंदा नेगोशिएशन लाइ MQM सां या ॿियनि जमातुनि सां, त उन में कहिड़ी कहिड़ी उहो गिव एंड टेक कनि था पिया, कहिड़ियूं कहिड़ियूं जेका इशूज़ ते जेको आहे उहो गिव एंड टेक कनि था पिया, उहो हिकिड़ो वॾो मुंहिंजी नज़र में हिकिड़ो जज़्बाती इशू हूंदो सिंधी अवाम जे लाइ। सो मां सम्झां थो पियो त हिन महिल बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका उहा ओरिजिनल क़यादत जंहिंजे मथां एतमाद हुयो अॼु न रही आहे। अचण वारे ॾींहंनि में माण्हू अञा सवालात घणा खणंदा ऐं मां सम्झां थो पियो त जेका सूरत हाल जेका बिल्ड थींदी मूंखे नज़र अचे थी पई, जेको क़यादत जो खला आहे उहो वधंदो सिंध जे अंदरि, ऐं अॻिते हली जेको आहे सिंधी क़ौम जी इशूज़ ते कहिड़ो माण्हू कहिड़ी स्टैंड वठे थो पियो, उहो मां सम्झां थो त सिंधी अवाम हिन महिल तमामु गौर फिक्र सां ॾिसी रहियो आहे। ऐं अचण वारे ॾींहंनि में जेको इहो क़यादत जो खला उहो केरु थो वञी पुर करे, इहो हिकिड़ो वॾो सवाल आहे जेको मां अच्छा डॉक्टर साहब तव्हांजी सॼी ज़िंदगी सॼी जमार पीपल्स पार्टी सां तालुक़ु रहियो, वालदा साहिबा तव्हांजी फैमिली, पर हिन दफ़े तव्हां पहिरीं दफ़ो तव्हांजी फैमिली, तव्हांजो जेको भाइटियो हो हाजी मुनवर साहब, तव्हांजो भाउ, तव्हां पाण लाड़काने में पीपल्स पार्टी जो जेको गढ़ आहे उते स्ट्रांग होल्ड में तव्हां वञी एज़ अ इंडिपेंडेंट इलेक्शन लड़ी पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु हज़ारे वोट कया। इहो तजुर्बो तव्हांखे कीअं लॻो जेको पीपल्स पार्टी सां तव्हांजी जेका वाबस्तगी आहे हिन वक़्तु उन्हनि जे माण्हुनि जे साम्हूं इलेक्शन लड़णु, उन्हनि जे घर लाड़काने में वञी? असांजी ॾिसो ॻाल्हि इहा त असां पंहिंजी कोशिशि कईसीं, मां सम्झां थो पियो त असां दिली तौर ते कोशिशि कईसीं ऐं असां इहा ॻाल्हि ॿुधाइण जी कोशिशि कईसीं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेको लाड़कानो जेको गढ़ हो उनजे अंदरि बि इलेक्शन थी सघे थी पई। ऐं मां सम्झां थो पियो त जीअं आख़िरी ॾींहं जी मैनिपुलेशन जेको तव्हां आरोज़ वारी ॻाल्हि की जीअं न हुजे हा त शायदि तव्हांखे रिज़ल्ट बिल्कुलु मुख़्तलिफ़ मिलंदा ऐं मुख़्तलिफ़ नज़र अचनि हा। पर बहरहाल मां उन ॻाल्हि में जेको आहे सो यकीनन जेको लीगल ऑप्शन आहे असांजो उहो असां ज़रूरु वठंदासीं ऐं जेका बि तरीक़ेकार लीगल तरीक़ेकार आहे उन मुताबिक़ असां ज़रूरु पंहिंजी जेका ग्रीवेंसिस असांजा आहिनि उनजी असां रिड्यूसल जी ज़रूरु कोशिशि कंदासीं। पर मां सम्झां थो पियो त हाणे जीअं मां पहिरें चयुमि त रुगो पंहिंजो जेका सिंध जो हाल आहे उतो उहो ई हाणे लाड़काने जो ई हाल आहे। हाणे तव्हां लाड़काने जी सीट जेका NA 204 आहे उनखे रुगो हिकिड़ी दफ़ा जेका मौजूदा रिज़ल्ट्स आहिनि तव्हां उनखे जीअं तव्हां अंडरस्टैंड करण जी कोशिशि कयो
त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे ख़िलाफ़ लाड़काणे वारी यानी 204 ते तक़रीबन 70,000 वोट कास्ट थिया आहिनि, बल्कि 70 न घटि में 80,000 वोट कास्ट थिया आहिनि। जॾहिं त खटंदड़ कैंडिडेट जेको आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो अयाज उमर साहब, उन 51,000 वोट थिया आहिनि। त इहे 80,000 जेको एंटी वोट आहे, सुभाणे किथे बि वञी जेको आहे पूर थी थो वञे त पोइ माना जेको आहे कहिड़ी सूरत थी मिले। अहिड़ी तरह जेको आहे मुख़्तलिफ़ लाड़काणे शहर वारी सीट ते तव्हां ॾिसो त निसार खोड़े साहब पंहिंजो 21,000 वोट थिया आहिनि, पर लाड़काणे मतलब उनजे एंटी वोट जेको आहे घटि में घटि 35 या 40,000 वोट जे ख़िलाफ़ थियो आहे। सो मां सम्झां थो पियो त हिकिड़ी तमामु वॾी जेका इरोजन आहे लाड़काणे जी पॉलिटिक्स में ऑलरेडी थी चुकी आहे। मुंहिंजे नज़र में असांजी फैमिली मां इहे पंहिंजी उन पदावत लाइ नथो चवां पियो, पर असांजो हिकिड़ो किरदारु हुयो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे अंदरि। असां जेको आहे भुट्टो साहिब खे उन महिल जॉइन कयोसीं जॾहिं अञा पार्टी ठही हुई, बल्कि असां भुट्टनि सां गॾु लाड़काणे जी सियासत में उन महिल खां वठी आहियूं 1932 खां वठी, जॾहिं सर शाहनवाज़ भुट्टो साहिब पहिरियों दफ़ो चेयरमैन लोकल बोर्ड जी इलेक्शन उहो विढ़ियो, ऐं उन महिल जेको आहे मुंहिंजे ॾाॾा साईं मोहम्मद ख़ान तलोड़ो साहिब उन जेको आहे पंहिंजो सर साहब की मदद की चेयरमैन लोकल बोर्ड जी। अच्छा डॉक्टर साहब, वो तो यकीनन तव्हांजी तव्हांजे फैमिली सर्विसिस ने वरी कुर्बानियूं बि आहिनि, तव्हांजी हिकिड़ी कमिटमेंट रही पार्टी सां। हाणे ईंदड़ ॾींहंनि में जॾहिं पीपल्स पार्टी ॾुखे वक़्त में अची वई आहे टिनी सूबनि में, ऐं ज़ाहिर सिंध में त गवर्नमेंट हूंदी, तव्हांजो जेको हुयो नाहिद ख़ान साहिब आहे, तव्हांजो लाइ अमल छा हूंदो? वरी क़यादत सां ॻाल्हि ॿोल कंदा, उन्हनि खे वरी बिलावल साहिब सां को राब्तो तव्हांजो आहे पोस्ट इलेक्शन सीन में, या हुननि कयो आहे तव्हांजो को, या अॻिते को इम्कान आहे, या बिल्कुलु तव्हां इन रस्ते ते हलंदा जिते तव्हां आज़ादु हैसियत में हाणे हली रहिया आहियो इलेक्शन दौरान? साईं ॾिसो, असां हिकिड़ी पंहिंजो भुट्टो शहीद बेनज़ीर वर्कर्स मूवमेंट जे नाले सां असां हिकिड़ी पंहिंजो प्लेटफॉर्म ठाहियोसीं। हुन में तमामु वॾी पज़ीराई असांखे मुख़्तलिफ़ शहरनि में मिली, कारकुन वॾी तादाद में अॼु बि असां सां गॾु आहिनि। अॼु बि जेको आहे सो इंशाअल्लाह असां कोशिशि करे रहिया आहियूं त असां वरी जेको आहे तमामु दोस्तनि भाउरनि खे चऊं, ऐं पासो इन दौरान असां इहा बि कोशिशि कई सघूं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेकी रज़ाई साहिब डिक्लेयर करे चुको हीअ हिकु NGO आहे, त हुनखे बि रजिस्टर कराइण जी कोशिशि कईसीं। माधव सां इलेक्शन कमीशन असांजी ॻाल्हि न ॿुधी आहे वञी, जेको आहे ॿिनि माण्हुनि जी पार्टी खे रजिस्टर कयो पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे नाले में, जंहिंमें कंहिंजो बि को अहिड़ो किरदारु कोन्हे को, ऐं रुगो ब्लॉकिंग लाइ इस्तेमालु कयो। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे नाले खे रुगो ब्लॉक करण लाइ जेको आहे उहा जेको आहे ॾिनी वई ॿिनि माण्हुनि खे, उहा पार्टी लतीफ़ कोसर साहिब ऐं बैरिस्टर मसूद कोसर खे उहा ॾिनी वई। त असांजी इहे कोशिशूं पंहिंजे हिते रहियूं आहिनि। हाणे अचण वारे ॾींहं में मां जेको बि इहे रिज़ल्ट आहिनि, मां मादर सां सिंध में जेको कुझु थियो आहे इनजो बि तव्हां ॾिसो त आईंदा अचण वारे 6-8 महीननि में जेको आहे कहिड़ी सूरत जेका इंटरनल कॉन्ट्रडिक्शन आहिनि पाकिस्तान पीपुल्स पार्टी जूं पंहिंजूं अंदरि, ऐं जेके कॉन्ट्रडिक्शन MKM सां मौजूदु आहिनि, इन में हीअ जेको आहे सिंध गवर्नमेंट जेको हलाइण बग़ैर अवाने सदर ऐं बग़ैर फेडरल गवर्नमेंट जी इहा तमामु मुश्किल अमर आहे मोहतरम आसिफ अली रज़ाई साहिब लाइ। मां इहो सम्झां थो त हिन महिल उहो वक़्तु अची वियो आहे जॾहिं रज़ाई साहिब हिन ॻाल्हि खे रियलाइज़ करे त हू जेको आहे सो हुनजी जो किरदारु आहे उहो पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे हिन पोज़ीशन में आणण लाइ उनजो वॾो हिकिड़ो हिसो आहे। जॾहिं हीअ पार्टी तवाना पार्टी हुई उन मतिलबु उहा बोझो बर्दाश्त करे वई रज़ाई साहिब जो, हाणे हीअ पार्टी तमामु लागर थी चुकी आहे, हाणे हीअ रज़ाई साहिब जो बोझ नथी बर्दाश्त करे सघे। मुंहिंजी नज़र में जेको आहे उहो वक़्तु अची वियो आहे, मुंहिंजी हुनखे एडवाइस इहा हूंदी त महिरबानी करे पाण पासीरो थिए ऐं इहे छॾे न सघे अमर में जेको कुझु थियो उनखे जेको आहे रियलाइज़ करे त बाबा हीअ मुंहिंजे करे थियो आहे, छाजे करे वोट पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे अॼु बि जेको आहे इन करे जेको आहे सो ख़ासि तौर ते 3 सूबनि में न मिलियो, छाजे करे जो रज़ाई साहिब जे मथां डायरेक्ट इल्ज़ामात माण्हू हणनि था पिया, ऐं हाणे त पार्टी मीटिंग्स में बि जेको आहे हुनजे मथां डायरेक्ट इल्ज़ामात लॻनि था। डॉक्टर साहब माफ़ कयो तव्हांखे वरी टोकियां पियो, जेकॾहिं ज़रदारी साहिब पासीरा थी था वञनि त छा तव्हां बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में या मखदूम अमीन फ़हीम जी क़यादत में पार्टी सां गॾु हलण लाइ तयारु हूंदव? सही ॾिसो न, हिन महिल सूरत इहा आहे त ॾिसो मां इशूज़ ते ॻाल्हाइण लाइ तयारु आहियां। मां कंहिंजी ज़ात सां मूंखे न पंहिंजो बिलावल सां नंढड़ो आहे बछड़ो आहे ॿार आहे, पर मूंखे ख़बर न आहे त हू पंहिंजी सियासत कीअं थो करणु चाहे। मुंहिंजी नज़र में हिन महिल पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे असांखे रिजुवनेट करिणो आहे ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे वरी खणी मैदान में असांखे आणणो आहे, त हुन में सभिनी खां बुनियादी ॻाल्हि हिकिड़ी कई वेंदी। हिकिड़ो जेके मां ॻाल्हि चवंदुसि रज़ाई साहिब पाण मां चयां थो वॉलंटियरली हिन पार्टी हुनखे इज़त ॾिनी आहे। 88 में जॾहिं पार्टी जी गवर्नमेंट थी उन ॾींहं खां वठी अलाए केतिरा हुनजे मथां इल्ज़ामात हुया, उनजे बावजूदि बि पार्टी हुनखे डिफेंड कंदी आई, मोहतरमा हुनखे डिफेंड कंदी आई। पर अॼु जेको जहिड़ी सूरत अचे इन नहेज ते पहुती आहे जिते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो वोट बैंक रोड थी चुको आहे। तव्हां माधव सां हिकिड़ी ॻाल्हि तव्हां हमेशह यादि रखिजो त हिन महिल जेको वोटर तव्हांजो भॼी विया, हिन महिल पंजाब जा अहिड़ा अहिड़ा हल्का मौजूदु आहिनि ऐं ख़ैबर पख्तूनख्वा बलूचिस्तान में अहिड़ा हल्का मौजूदु आहिनि जिते किथे पार्टी जे कैंडिडेट 2000 वोट थिया आहिनि, किथे 5000 वोट थिया आहिनि। माना तव्हांजो वोटर हाणे भॼी वियो आहे। हाणे वोटर तव्हांजो वापसि तॾहिं ईंदो जॾहिं तव्हां वरी हुनखे हिकिड़ी रिजुवनेटेड पार्टी, वरी सुठी हिकिड़ी पार्टी जमात जंहिंजी पंहिंजी हिकिड़ी क्रेडिबिलिटी हूंदी ऐं जेका नज़रियात ते क्लियर हूंदी पंहिंजी। बिलावल साहिब तॾहिं जेको आहे कामयाबु थी सघे थो पियो जॾहिं पार्टी जे अंदरि हुनजी जेको बुनियादी नज़रियाती तशख़ुस हो जेको शहीद अली भुट्टे असांखे ॾिनो,
ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जंहिंखे 30 साल खणी हली उहो इहो त बाबा असां आइडेंटिफाई कयोसीं पाण खे पंहिंजी शनाख़्त हिन मुल्क जो ग़रीब मज़दूर हारी मिडिल क्लास प्रोफेशनल वकील तालिब इल्म डॉक्टर इंजीनियर ख़वातीन नौजवान इहो पीपल्स पार्टी जो बैकबोन हुयो उहो छो हुयो छाजे करे उहो नज़रियाती तौर ते एफिलिएटेड हो पाकिस्तान पीपल्स पार्टी सां अॼु जे बिलावल साहब खे मुस्तक़बिल जी सियासत करणी आहे त हुनखे हिकिड़ी ॻाल्हि तय करणी पवंदी त छा उहो उन नज़रिए खे ओन करण लाइ तयारु आहे जेको शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो असांखे ॾेई वियो ऐं जेके हुनजी वालदा शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा ज़िंदगी जा 30 साल खणी हली जंहिंमें इक़्तिदार कुल 5 साल जो हुयो बाक़ी 5 साल त हुन वीचारी रोडनि रस्तनि ते एग्ज़ाइल में ऐं जेलनि में विहण ते गुज़ारिया मां सम्झां थो इहो कैटेगोरिकल हुन लाइ ॻाल्हि आहे त हू पार्टी जी जेका बुनियादी नज़रियाती जेका 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 असास आहे त उनखे अॻिते खणी हलणु चाहे थो भई 5 साल जी जेका चोर चकारी थी आहे उनखे जेको आहे पंहिंजो दुख करणु चाहे पोइ हुनजी सियासत डिफाइन थींदी त हुनखे कहिड़ी सियासत करणी या पोइ मां बि फ़ैसिलो कंदुसि पंहिंजो या नाई साहिब पंहिंजो फ़ैसिलो कंदी त असांखे किथे कीअं जेको आहे हिन सियासत में अॻिते वधणो आहे पर मां इहे बुनियादी ॻाल्हियूं आहिनि जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी खे एड्रेस करणो पवंदो ऐं जे हुनखे एड्रेस न कई त पोइ हुनजा जेके तबाहतूं आहिनि जेके नेगेटिव रिपरकशंस आहिनि उहे जेको आहे तव्हांजे साम्हूं आहिनि अॻिते बि नज़र ईंदियूं असांखे महिरबानी डॉक्टर सफदर अब्बासी साहब असांखे जॉइन करण जो सिकंदर डॉक्टर साहब तजदीदगार जाम तमामु घणा आहिनि जेके चवनि था शायदि हाणे पीपल्स पार्टी जो वरी रिवाइवल न थी सघे पर डॉक्टर सफदर अब्बासी साहब जीअं ॻाल्हि पियो करे त जेकॾहिं आसिफ ज़रदारी साहब पासीरो थी वञे ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब पार्टी खे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद जी लाइन ते वठी वञे त शायदि वरी पार्टी जीअरी थी सघे थी अथा डॉक्टर साहब जी त विशुअल थिंकिंग थी सघे थी ज़रदारी साहब त लाहौर में बिलावल हाउस 2 में इहो ऐलान कयो त मां पाण सदारत में हटण या पूरे मुदे थियण खां पोइ ईंदुसि पंजाब में वेंदुसि पार्टी ऑर्गेनाइज़ कंदुसि बल्कि कल्ह त ऐवान सदर में जेके असीं बि हुआसीं कि हिकिड़े दोस्त हुन सां मुलाक़ात थी बीठे बीठे पेर हुनखे चयईं त मुंहिंजी वॾी ज़िंदगी में ग़लती थी माना ज़रदारी साहब इहो त कंसेशन कंदो आहे दोस्तनि सां वरी इहा ग़लती थी त मूंखे 2013 इलेक्शन खां अॻु में सदारती उहिदो छॾणु घुरिजे हा इलेक्शन वञणु घुरिजे हा वधि में वधि केस रीओपन थियनि हा त अॼु सूरत हाल तब्दील हुजे हा त हुनखे तमामु वॾो अहसासु आहे हिन वक़्तु त लीडरशिप कोन हुई ऐं हिन जेको चयो पिया त गिलानी साहब या परवेज़ अशरफ साहब मखदूम साहब या फरियाल साहिबा या टपी साहब या ABCD जेके साहब पिया या इहे इलाइक़नि में क़यादतूं कंदा ॾिसो जंहिं लेवल जी ऐं जंहिं पाए जी ऐं जंहिं सतह जी पाकिस्तान पीपल्स पार्टी रही आहे उनखे लीडरशिप घुरिबी सेंट्रल उहा हुई कोन उनखे अहसासु आहे ऐं मे बि हाणे इन ॾींहंनि में शायदि गैप पूरो करे डॉक्टर साहब जी ख़्वाहिश शायदि मुश्किल हुजे चलो डिस्कशन पाण जारी था रखूं टाइम ते ब्रेक जो नाज़रीन हलूं था ब्रेक ते ब्रेक खां पोइ मोटी अची असां हिन कोशिशि कंदासीं त इन्हनि इशूज़ ते ॻाल्हायूं त हाणे मर्कज़ में वज़ीर अज़म जेको आहे उहो त सभिनि जे साम्हूं वाज़े आहे त वज़ीर अज़म या नवाज़ शरीफ़ थियणु पियो वञे पर उन खां सवाइ स्पीकर नेशनल असेंबली जो उहो केरु थो थिए उन लाइ कहिड़ा नाला साम्हूं आहिनि 3 सूबनि में जेके आहिनि उहे वॾा वज़ीर उहे फाइनल थियणा आहिनि शहबाज़ शरीफ़ जो अनाउंस थी चुको आहे पंजाब लाइ परवेज़ खटक अनाउंस थी चुको आहे KP लाइ बलोचिस्तान ऐं सिंध जा मामला उहे बि सिंध जो कंहिं हद ताईं लॻे पियो त 50-50 आहे सैयद क़याम अली शाह वरी बि उमेदवार आहे पर इन्हनि इशूज़ ते असां ॻाल्हाईंदासीं पर अचूं था नंढड़ी साई खां पोइ